ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा हलूं। बिन कासिम खां अमन अमान जी सूरत हाल ते SSP मलीर जो चवणु आहे त ज़िले में अमन अमान जी सूरत हाल मामूल मुताबिक़ आहे। कंहिं बि शरपसंद अनासिर खे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। SSP मलीर इरफान बहादुर जो चवणु आहे त शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जा जवान अलर्ट आहिनि। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। बिन कासिम खां या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। अमन अमान जी सूरत हाल ते SSP मलीर जो चवणु आहे त ज़िले में अमन अमान जी सूरत हाल मामूल मुताबिक़ आहे। कंहिं बि शरपसंद अनासिर खे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। SSP मलीर इरफान बहादुर जो चयो शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जा जवान अलर्ट आहिनि। ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे बिन कासिम का शेयर कंदा हलूं। सज्जाद छजड़े खां इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। नाज़रीन ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। SSP मलीर इरफान बहादुर जो चवणु आहे त शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जा जवान अलर्ट आहिनि। ख़बर मालूम इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सज्जाद अब छजड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे बिन कासिम खां। सज्जाद आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां। जी तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त जेको आहे गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सोराब ॻोठ में ऐं मिसल जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके विगोड़ जा वाक़िया आया उन खां पोइ जेको आहे अॼु जेको आहे सो कराची में सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ इदारनि पारां जेको आहे सख़्त सिक्योरिटी अहकामात जारी कया विया आहिनि। जंहिंखां पोइ हींअर तव्हांखे सूरत हाल ॿुधायूं त क़ाइदाबाद ऐं एयरपोर्ट ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते गगर फाटक आहे सिल टाउन ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे SSP मलीर सैयद इरफान बहादुर जे अॻुवाणी में जेको आहे सो पुलिस जा जेके वॾा अटाला ऐं रेंजर्स जा जेके वॾा अटाला जेके आहिनि उहे जेको आहे सो अहम हंध ऐं चौराहनि ते मौजूदु आहिनि। जिते क़ाइदाबाद पुल आहे जिते घड़ाई आहे विगोड़ थियण जी जेके ख़दशो आहे उते जेको आहे सो जेके मौजूदु आहिनि। उन खां अलावा जेको आहे मलीर सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध जो हुकुम आहे त को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश अचण खां पहिरियों इंतज़ाम जेके सख़्तु कया वञनि। इन करे पुलिस जी ऐं रेंजर्स जी जेका वॾी नफ़री जेका आहे उहा जेको हर हंधि मौजूदु आहे ऐं कंहिं बि क़िस्म जे विगोड़ खे रोकण जे लाइ अलर्ट बीठल आहे। जॾहिं त उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे सो असां फौरी तौर ते जेके मुख़्तलिफ़ थाणा आहिनि जेके मलीर जा जेके एयरपोर्ट खां वठी गगर ताईं जेके मलीर कैंट आहे मुख़्तलिफ़ हंध आहिनि क़ाइदाबाद आहे ऐं बेस कॉलोनी आहे स्टील टाउन आहे उन्हनि ते जेको आहे SHO पिणु गश्त करे रहिया आहिनि पंहिंजी टीमुनि सां गॾु त जीअं को बि अहिड़ो वाक़ियो जेको गुज़िरियल ॾींहुं हड़ताल जो ऐलान ॾिनो वियो उनजे पेश नज़र अची सघे त उनखे जेको आहे मोड़ी सघिजे। पर हिन महिल ताईं जेको आहे मजबूरी सूरत हाल जेका आहे मलीर में जेको आहे पुरअमन आहे ऐं किथे को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघियो आहे। पुलिस रेंजर्स समेत मुख़्तलिफ़ इदारा जेके अलर्ट वेठल आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजो गश्त जारी रखियो था कनि। जी सज्जाद वॾी महिरबानी आगाह करण लाइ। सज्जाद नाज़रीन बिन कासिम खां असां सां लाइन ते मौजूद हो। अमन अमान जी सूरत हाल ते SSP मलीर जो चवणु आहे त ज़िले में अमन अमान जी सूरत हाल मामूल मुताबिक़ आहे। कंहिं बि शरपसंद अनासिर खे कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं।